एमपीए सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जी उबूरी ज़मानत में वाध करे छॾी आहे। एहतिसाब अदालत में सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो पेश थिया। अदालत उबूरी ज़मानत में वाध करे छॾी। नैब पारां सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो ख़िलाफ़ जांच हलंदड़ आहे। सखर जी एहतिसाब अदालत पीपल्स पार्टी एमपीए सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जी उबूरी ज़मानत में वाध करे छॾी। एहतिसाब अदालत में सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो पेश थिया। अदालत उबूरी ज़मानत में वाध करे छॾी। नैब सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो नैब पारां सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो ख़िलाफ़ जांच हलंदड़ आहे। सखर मां ख़बर अवांखे ॾियो पिया। एहतिसाब अदालत पीपल्स पार्टी एमपीए सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जी उबूरी ज़मानत में वाध करे छॾी आहे। एहतिसाब अदालत में सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो पेश थिया। अदालत संदन उबूरी ज़मानत में वाध करे छॾी आहे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ सखर जे रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, छा तफ़सील आहे हिन वटि? जी बिल्कुल, पीपल पार्टी के बिन एमपीए भाइरनि जी एहतिसाब अदालत पारां ज़मानत में इज़ाफ़ो कियो वियो आहे। इसमें तव्हां ॿुधाईंदो नेब सखर पारां एमपीए सरदार खान चांडियो ऐं सरदार बुरहान खान चांडियो ख़िलाफ़ जांच हलंदड़ आहे, जिन्हें ॿिन्ही भाइरनि पारां एहतिसाब अदालत में ज़मानत जे लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिंजी अॼु अदालत पारां ॿुधणी कई वई। अदालत पारां 10 मई ताईं ॿिन्ही भाइरनि जी ज़मानत में इज़ाफ़ो कियो वियो आहे। नेब सखर पारां उन्हनि ख़िलाफ़ जांच हलंदड़ आहे, जिन गिरफ़्तारी खां बचण जे लाइ उन्हनि पारां सिंध हाई कोर्ट बेंच सखर एहतिसाब अदालत सखर मां ज़मानत करायल आहे, जंहिंजी अॼु ॿुधणी थी। अदालत पारां उन्हनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी जेका ज़मानत आहे उन में इज़ाफ़ो कयो वियो आहे।